तोंग क़ब्रिस्तान 16 खां 18 सदी ईस्वी जो चयो वञे थो। हीउ ज़िले जामशोरे जे तालुके थाणे बुलाखान शहर जे उत्तर ओलह कुंड ते 73 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे। हिन क़ब्रिस्तान में 393 चौकुंडे नमूने जे पत्थर जूं क़बरूं आहिनि, जिन ते मुख़्तलिफ़ नमूने जी उकर ऐं लिखतूं वग़ैरह आहिनि। क़बरुनि जे मुख़्तलिफ़ मेड़नि खे मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वञे थो। हीउ क़ब्रिस्तान 16 सदी ईस्वी खां 18 सदी ईस्वी जो लॻे थो। हीउ क़ब्रिस्तान लोहारणी, छुटनि, भुटनि ऐं ख़ासकेली बिरादरियुनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जो आहे। क़ब्रिस्तान जा ॿ वॾा ग्रुप लोहार बुरफ़तनि सां वास्तो रखनि था। जाम लोहार बुरफ़तनि जो वॾो हो। संदसि वफ़ात खां पोइ जाम आरीअ जे मथां पॻ आई। मलक सिकंदर ख़ान खां पोइ मलक असद सिकंदर ख़ान जे मथां पॻ आहे। के क़बरूं सादियूं त किन ते उकर जो कमु थियल आहे। 2 खां वठी 16 पत्थरनि जे स्लेबनि ताईं क़बरूं मिलनि थियूं, जेकी ज़मीन जे मथाछिरे खां 12 खां 18 फुट मथे आहिनि। हिन क़ब्रिस्तान में दफ़नाइण जा 3 तरीक़ा मिलनि था। जॾहिं त क़बरुनि में हिक खां मथे मर्द पूरण जो पिणु पतो पवे थो, जो क़बरुनि मां हिक खां मथे हॾामा पिंजरा मिलिया आहिनि। हिक खां वधीक पूरियल मर्दनि वारियूं 31 क़बरूं आहिनि। हीउ क़ब्रिस्तान केतिरनि एकड़नि ते फैलियल आहे। सिंध जे एंटीक्विटीज़ आर्कियोलॉजी खाते पारां मुक़ररु सर्वे टीम हिन क़ब्रिस्तान जो वॾी जदोजहद खां पोइ सर्वे मुकमिल करे वरिती आहे। हुन सिलसिले में सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जे डायरेक्टर जनरल मंज़ूर अहमद कनासरे ॿुधायो त हीअ साइट चौकंडी क़ब्रिस्तान खां बि वॾी महसूसु थिए थी। हिन ॿुधायो त अॼु ताईं हिन साइट खे महफ़ूज़ विरसो क़रार न ॾिनो वियो आहे। हिन ॿुधायो त जल्दी हिन क़ब्रिस्तान खे हेरिटेज जो दर्जो ॾियण लाइ कार्रवाई शुरू कई वेंदी। सियाहनि खे हिन क़ब्रिस्तान ताईं पहुचाइण ऐं हुन क़ब्रिस्तान खे महफ़ूज़ करण लाइ जल्दी पंहिंजो कमु शुरू करे ॾींदी।